औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं आहियां अवां जो पंहिंजो बरकत मिराणी। अवां ॾिसी रहिया आहियो बरकत मिराणी ऑफिशियल यूट्यूब। चाचा माण्हू तव्हां वटि अॼु असीं मीरपुर मां जिन्हनि जा घर घाट मन ज़ालूं आहिनि, जिन्हनि वटि घरनि में उहे ईंदा आहिनि या जेके छड़ा छांड हूंदा आहिनि जिन्हनि जो को वली वारिस न हूंदो आहे। अॼु ताईं को अहिड़ो तजुर्बो आहे वॻो गुम थियो हुजे या सड़ियो हुजे, हमरा चिकीची लॻो हुजे, ना बा मूंखे पंहिंजो भराए? अच्छा, अहिड़ा को माण्हू आहिनि ईंदा हूंदा 40 सालनि में? सची ॿुधाइजांइ ईमानदारी सां। मां ॿियो सवाल कयां थो, अहिड़ो माण्हू जेको ओधर ते कपिड़ा वठी वियो हुजे, हाणे 2 ॾींहंनि लाइ मूंखे इहो जोड़ो ॾे, मां कंहिं प्रोग्राम में वञा थो, शादी आहे, पोइ वरी वापसि अची तोखे मोटाए ॾींदुमि, ईअं थियो हुजे? वा तूं वॻो कंहिंखे ॾेई छॾियो हुजे, शादी ते पाती बीठो हुजे, मालिक पुॼी वियो हुजे। चाचा मछरू इहो तव्हांजो नालो ईअं मछरू माना माण्हू सिक सां सॾींदा आहिनि या नालो ई मछरू आहे? शादी चाचा कॾहिं कई थी शादी? औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं आहियां अवां जो पंहिंजो बरकत मिराणी। अवां ॾिसी रहिया आहियो बरकत मिराणी ऑफिशियल यूट्यूब चैनल। अॼु असीं मीरपुर माथिलो में हिकु तमामु पुराणे धोबी वटि मौजूदु आहियूं, जेको तक़रीबन 40 सालनि खां माण्हुनि जा कपिड़ा धोई उन्हनि खे इस्त्री करे ॾिए थो। 40 सालनि खां हू कोयले वारी इस्त्री इस्तेमालु करे थो ऐं न सिर्फ़ु हू पाण पर 4 ॾहाकनि खां हुन जा जेके नौजवान पुट आहिनि उहे पिणु हिन धोबी वारे कम में हिन जो हथु वंडाइनि था। हिन सां गॾु हिकिड़ो ॿियो पीर सन जंहिंजी उमिरि 60 साल खां वधीक आहे, उहो पिणु हिन दुकान ते कमु करे थो। मछरू जे नाले सां ही मशहूरु धोबी जेको तक़रीबन मीरपुर माथेलो जे सभिनी माण्हू खे नाले सां सुञाणे थो, छो जो ही सिर्फ़ु माण्हुनि जा ग़रीब तोड़े अमीर माण्हुनि जा कपिड़ा धोई उन्हनि खे इस्त्री करे पाराए थो। रोज़ानी जी बुनियाद ते माण्हू हिन वटि अचनि था ऐं हिन खां कपिड़ा धोराए करे इस्त्री कराइनि था। उहे माण्हू जेके जिन्हनि जा घर घाट आहिनि, जिन्हनि जूं ज़ालूं आहिनि, हू त पंहिंजे घर खां इस्त्री कराइनि था, पर फरमाइश ते बि इस्त्री कराइण लाइ हिन मछरू वटि अचनि था। ही उन्हनि माण्हुनि जा बि कपिड़ा धोई इस्त्री करे थो जिन्हनि जो को बि वली वारिस न आहे। मतिलबु हू घरनि खां ॿाहिरि रहनि था ऐं जॾहिं शहर मां संभरी निकिरनि था त उन्हनि खे ईअं महसूसु थिए थो त हुननि जे घर मां कंहिं उन्हनि खे तयारु करे मोकिलियो आहे, पर असल में ईअं न हुजे थो। सॼी महिरबानी हिन धोबी मछरू जी हुजे थी जेको उन्हनि खे माण्हू करण जहिड़ो बणाए थो। मतिलबु इहो आहे त ही न सिर्फ़ु जेके साफ़ु सुथरा कपिड़ा धोई करे माण्हुनि खे पाराए थो, पर इस्त्री करे उन्हनि खे ईअं कामरेडनि वांगुरु कलफ ॾेई करे जेको आहे उहो घुमण जहिड़ो बणाए थो। हिन वक़्तु असीं मछरू सां गॾु मौजूदु आहियूं, धोबी मछरू सां। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू केतिरे अरसे खां हिन धंधे सां मुंसलिक आहे, 4 ॾहाकनि खां हिन महिल ताईं हिन पंहिंजो इहो धंधो तब्दील छो न कयो आहे। हिन धोबी वारे कम में हुनखे जेकी इनकम आहे, जेकी आमदनी आहे, उहा केतिरी थिए थी। हिन दुकान में जिथे हींअर असीं मौजूदु आहियूं, जेको डिग्री कॉलेज गर्ल्स डिग्री कॉलेज जे साम्हूं आहे, हिते हिनखे केतिरो टाइम थियो आहे? चाचा नमस्ते। नमस्ते साईं। ठीकु आहियो? वाह, तबियत से ठीकु आहे? ठीक ठाक, दुआ शुक्र आहे। घणे सालनि खां इहो कमु कयो पिया? इहो साईं तक़रीबन 40 साल खनि थी विया। 40 साल वॾो अरसो आहे। हा, असांजी साईं ॾाढी मुश्किल कोन हुई, सवलाण हुई, उन ॾींहं को कमु शुरू कयो आहे। हिते ई दुकानु आहे? न, पहिरियों हुयो हातिम ॾाढी जा दुकान आहे मसूआ जे पार, उहो वेचे वियो, पोइ वरी हेॾे आयासीं। चाचा हिन कम जी शुरूआति कीअं कई? तव्हां इस्त्री जेको सिखण वारो, हे बि त हिकिड़ो हुनर आहे न, इहो तव्हां कीअं इहो सिखिया वरिती जी? इहो उस्ताद मोहम्मद सदीक हुयो, उस्ताद मोहम्मद सदीक हुयो, पोइ उन वटि असां कमु कंदा हुआसीं, सिखियासीं उन वटि। ऐं पोइ वरी उहो वरी सऊदी अरब हलियो हज ते, पोइ मुंहिंजो पुटु हुयो न हलाए सघियो, पोइ असां मजबूर में पंहिंजो दुकानु खोलियोसीं। होॾे हातिम वारो दुकानु हुयो न, उते खोलियोसीं। घणा कारीगर कमु कंदा आहिनि? अब माना तव्हां कारीगरनि जा अबा हो, मीन्स इहो त तव्हां उनखे सेखारींदा हो, सेखारे करे ट्रेंड करे। घणा शागिर्द आहिनि जेके तव्हां खां सिखिया हूंदा ऐं हाणे उन्हनि वरी पंहिंजो अलॻि सां दुकानु खोलियो? तक़रीबन मीरपुर में तक़रीबन जेके बि शागिर्द आहिनि दुकान खोलिया आहिनि, मुंहिंजा शागिर्द आहिनि। ईअं समझ पियो 12 आहिनि मुंहिंजा शागिर्द हूंदा, जंहिंखो तव्हां पैदा हुए न मां सिखी विया आहिनि। हा, वॾो अरसो थी वियो आहे। चाचा केतिरी इनकम थिए थी जेकॾहिं तव्हां खां पुछिजे? गुज़र सफ़र कीअं थिए थो? हाणे त हिकिड़ो
ॾिसो न माण्हू जिदत तरफ़ वञे थो, महांगाई तमामु घणी आहे ऐं घरनि में माण्हुनि खे सहूलियतूं तमामु घणियूं आहिनि, गैस वारियूं इस्त्री अची वियूं, बिजली वारी इस्त्री अची वई, उन जे बावजूदि तव्हांजो हे दुकान ते कमु करणु आमदनी केतिरी आहे ऐं को फ़र्क़ु पियो आहे 40 साल अॻु में हाणे? साईं पहिरियों जेको हुयो सही हुयो, हाणे जेको दौरु हले थो, सुबुह जो ईंदा आहियूं खिसे में रुपयो न हूंदो आहे, अलाह जे आसिरे ईंदा आहियूं, शाम ताईं अलाह साईं पूरा करे छॾींदो आहे, पोइ वरी गुज़र सफ़र ईअं हले थो। हाणे तव्हां वटि केतिरा कारीगर कमु कनि पिया? हाणे असां वटि हिकु असां पीउ पुटु हिकु ॿियो 3 ॼणा कमु करूं था। केतिरा कपिड़ा जेके आहिनि जोड़ा रोज़ानी जे बुनियाद ते तव्हां धोयो था या इस्त्री कयो था? धोइजण खां त 50-60 जोड़ो धोइजी वेंदो आहे। इस्त्री जेको आहे काटन जा ॾुखिया थींदा आहिनि, 25-30 जोड़ा ठाहींदो आहे हिकु माण्हू ॾींहुं। हिकिड़ो 25-30 जोड़ा ठाहींदो? हा। चाचा माण्हू तव्हां वटि मन जिन्हनि जा घर घाट मन ज़ालूं आहिनि जिन्हनि वटि घरनि में, उहे ईंदा आहिनि या जेके छड़ा छांड हूंदा आहिनि जिन्हनि जो को वली वारिस न हूंदो आहे? साईं उहा ॻाल्हि न आहे, काटन जा कपिड़ा जेके आहिनि घर में ॾुखिया थींदा आहिनि। ॿियो कलफ वारा कलफ बि माना सही न हूंदो आहे, पोइ इन जे करे अॼुकल्ह काटन जो दौरु हले थो, घर में माना सही नथा थियनि इस्त्री, पोइ इन जे करे असां वटि मजबूरन खणी ईंदा आहिनि। मजबूरन खणी अचनि? हा, माना काटन जो घर में इस्त्री न थी सघंदो आहे न साईं, हल्की इस्त्री आहिनि, इन खे वज़नी इस्त्री खपे काटन जी या कलफ। इस्त्री चाचा तव्हां कहिड़ी इस्तेमालु कयो? इस्त्री असां कोयले जी आहे, पितल जी इस्त्री आहे। केतिरे इस्त्री मिलंदी आहे? इहो साईं हाणे टाइम 22-24 हज़ार मिले थी। कोयलो चाचा तव्हां किथां वठो ऐं कीअं इस्तेमालु थिए उहो बि? कोयलो साईं असां हाणे हिन टाइम हिते न मिलंदो आहे, ॾेख वठी ईंदा आहियूं। इहे साईं बोटो आहे जो 1800 रुपया मिलंदो आहे, मैं हिते पवंदो आहे 1900 रुपया थी वेंदो आहे। केतिरनि ॾींहंनि ताईं इहो इस्तेमालु थींदो आहे? इहो बसि 4-5 ॾींहं। 4-5 ॾींहं? हा। पोइ कमाई त आहे न चाचा? कमाई साईं इहो आहे जो जोड़े ते हाणे 5-6 रुपया पवंदा आहिनि जोड़े टोटल। ते 5-6 रुपया? हा, इहो ऐं जेके तव्हां वटि कारीगर आहिनि उन्हनि खे तव्हां जोड़े जो केतिरो ॾियो? असां उनखे 20 रुपया ॾींदा आहियूं ऐं 20 रुपया उनखे ॾियूं, 10-15 रुपया कोयले जो ख़र्चो आहे। तव्हां हिकिड़े वॻे ते छड़ो इस्त्री जा केतिरा वठो ऐं जेको धोराई उन सां गॾु हुजे त केतिरा वठो? माना इस्त्री जा सिर्फ़ु 50 वठंदा आहियूं, धोराई जा 150 वठंदा आहियूं। चाचा कपिड़ा सड़ी बि वेंदा हूंदा, गुम बि थींदा हूंदा? तक़रीबन थींदो आहे, कुदरती थी वेंदो आहे इतफ़ाक़, बाक़ी ईअं अञा ताईं गुम न थिया आहिनि। गुम थी वेंदा आहिनि हिते जेके बि आहिनि मीरपुर में, ईअं सम्झ पंहिंजा दोस्त आहिनि, ॿाहिरि आहिनि ग्राहक, जेके तव्हां जोड़ो खणी आया तव्हांखे न ईंदो पहिरियों वापसि ॾेई वेंदा आहिनि, माना अहिड़ा बि आहिनि माण्हू। सड़ी वञे चाचा जेकॾहिं तव्हां खां इस्त्री में सड़ी वञे त पोइ ग्राहक भराए वठे? न भराईंदा आहिनि। के हूंदो आहे अहिड़ा माण्हू, चंद रुपए में आनो बानो, बाक़ी आम माण्हू सभु पंहिंजा आहिनि। चाचा उहे माना अॼु ताईं को अहिड़ो तजुर्बो आहे वॻो गुम थियो हुजे या सड़ियो हुजे, हमरा चिकीची लॻो हुजे, न बा मूंखे पंहिंजो भराए? के साईं दादागिरी हूंदा आहिनि या शोबाज़ हूंदा आहिनि, उहे गोड़ कंदा आहिनि, बाक़ी सुठा माण्हू शरीफ़ माण्हू उहे न कंदा आहिनि। चई बा ठीकु आहे, हाणे सड़ी वियो हाणे त सड़ी वियो, हाणे बाक़ी हाणे उहा ॻाल्हि न आहे। चाचा अहिड़ा को माण्हू आहिनि ईंदा हूंदा 40 सालनि में, सची ॿुधाइजांइ ईमानदारी सां, मां ॿियो सवालु कयां थो, अहिड़ो माण्हू जेको ओधर ते कपिड़ा वठी वियो हुजे, हाणे 2 ॾींहंनि लाइ मूंखे इहो जोड़ो ॾे, मां कंहिं प्रोग्राम में वञा थो, शादी आहे, पोइ वरी वापसि अची तोखे मोटाए ॾींदुमि? न उहो असां इहो कमु न कंदा आहियूं, जोड़ो ॿिए जो न ॾींदा आहियूं कंहिंखे बि। ईंदा आहिनि माण्हू फरमाइश करे? हा, ईंदा आहिनि, पाण चवंदा बाबा असां ग्राहक मोजी ख़बर न पवंदी आहे, मिसाल हाणे तोखे ॾियूं कलाक पोइ ग्राहक जीअं, पोइ असां छा कंदासीं? ईअं थियो हुजे बा तूं वॻो कंहिंखे ॾेई छॾियो हुजे, शादी ते पाती बीठो हुजे, मालिक पुॼी वियो हुजे? न इहो असां कमु न कंदा आहियूं साईं, वॻो कॾहिं कंहिंखे न ॾिनो आहे पंहिंजो। बाक़ी पिया पुराणा थी वेंदा आहिनि वॻा, मिसाल कंहिंखे 5 साल 10 साल, पोइ उहो असां ईअं संगत खे या ख़ुदा वास्ते फ़क़ीर खे ॾेई छॾींदा, कॾहिं वेचो बि न आहे जोड़ो साईं। इहो कीअं चाचा, इहो इंतिहाई अहम सुवालु आहे त माण्हू केरु आयो हुजे, कपिड़ा ॾेई वियो हुजे त भाई धोई छॾ या इस्त्री कर, ऐं उहो वरी आयो ई न हुजे? हा, बाक़ी ईअं थींदो आहे साईं। ईअं घणा के रेंज वारा हूंदा आहिनि या पोइ नौकिरी वारा माण्हू हूंदा आहिनि, उहे घणा छॾे विया आहिनि, न आया आहिनि। 5 असां 2 साल 5 साल इंतज़ारु कयो आहे, न आया, पोइ वरी ख़ुदा वास्ते ॾेई अॼु ज़िंदगी में कॾहिं असां गंजी बि न वेची आहे, माना ख़ुदा वास्ते ॾेई छॾींदा आहियूं। या हाणे तव्हांजा कपिड़ा आहिनि, बाबा इहे कपिड़ा तव्हांजा हाणे पुराणा थी विया आहिनि, बाबा कोई अचे ख़ुदा वास्ते ॾेई छॾो या फ़क़ीर खे ॾेई छॾो, पोइ उनखे असां ईअं ॾेई छॾींदा आहियूं। चाचा मछरू, इहो तव्हांजो नालो ईअं मछरू माना माण्हू सिक सां सॾींदा आहिनि या नालो ई मछरू आहे? नालो असल में मुंहिंजो नालो बसरू आहे, मछरू हिकिड़ो जवान हुयुमि, ॿियो वरी ईअं नालो मशहूरु थी वियो आहे।
हाणे कार्ड ॿाहिरि ते हर शइ थींदी आहे मछली शादी चाचा कॾहिं कई थी शादी? शादी साईं कई 82 में अलाए 92 में कई आहे। फसायूं या इश्क विश्क थियो चाचा? न न ईअं फसा इश्क विश्क न मैटनि फसायो हा आहे? ज़िंदा आहे घर वारी? हा न हिकु अॻु में इहो मरी वई। माना ॿी शादी थी आहे? ॿी इंजो बि सिर खणंदे चाचा? न न हाणे उहो माखो ज़ोर आहे। उहा तो गुज़र। हा। ॿियो इहो चाचा तूं ॿियनि खे कपिड़ा इस्त्री करे ॾे, तुंहिंजा पंहिंजा कपिड़ा तूं पाण इस्त्री कंदो आहीं या लोगाई करे ॾे? न न मां कॾहिं मां पंहिंजा न कया आहिनि, घर करे ॾींदा आहिनि। लोगाई? हा हा घर वारी करे ॾींदी आहे। उहा करे ॾींदी आहे? हा पोइ कीअं उहा चवंदी न आहे वाह हाणे तूं सॼी दुनिया जा कपिड़ा इस्त्री करे थो पंहिंजा वञी बि पाण कर? न न ईअं कॾहिं बि न चयो आहे। ॿियो वरी असांजे ॿिया असां इस्त्री करे थकी पवंदा आहियूं, तव्हां घर में पंहिंजा इस्त्री करे रखो न, पोइ इनजे करे वरी माना असां कॾहिं पंहिंजो जोड़ो कॾहिं क़िस्मती करे ॿाहिरि वञिणो आहे त पोइ मिसाल ठाहे वठंदा आहियूं, बाक़ी आम तौर कॾहिं बि घर इस्त्री थींदा आहिनि। जी बिल्कुलु, तव्हां धोबी मछरू जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, इंतिहाई दिलचस्प। चाचो ॿुधाए थो त हिन जूं 2 शादियूं थियल आहिनि, हिकिड़ी जेकी घरवारी आहे उहो फौत थी वई, ऐं हींअर जेकी घरवारी आहे उहा इंतिहाई प्यारी आहे, ऐं हिन खे जेके कपिड़ा इस्त्री आहिनि उहा बि हिन जी जेकी घरवारी आहे उहा करे ॾिए थी। हीउ ॿुधाए थो त 40 सालनि खां मुसलसल ही कमु करे थो, पर हिन वक़्तु महांगाई जे करे हिन जो जेको कारोबारु आहे, धंधो आहे, उहो थोरो मुतासिर थियो आहे, पर तंहिं बावजूदि ही हिन धंधे खे छॾण लाइ तयारु न आहे। ॿियो साईं हाणे छा करे सघंदा आहियूं, ॿियो त कुझु करे न सघंदा आहियूं न। हाणे ॿियो न एॾो पैसो आहे, न ॿियो कोई कमु करे सघंदा आहियूं। इहो हुनर आहे, इहो करूं था, बसि अलाह जे हथ रहंदा आहियूं।